जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, कुझु भॼन ऐं कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा कुझु घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हां सां गॾु सिंधीअ जो इतिहास शेयर कंदसि, लेकिन उन खां पहिरीं अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदो। ऐं पंहिंजे हर सिंधी भाउर ऐं भेण खे हिन वीडियो खे शेयर कंदा, छाकाणि त सभिनि खे पंहिंजे सिंधी इतिहास खे ॼाणण जो हक़ आहे। भॻवान झूलेलाल जे माउ पीउ जो नालो छा आहे? उत्तर आहे देवकी ऐं रतनचंद। भॻवान झूलेलाल जो अवतार किथे थियो हो? नसरपुर, जेको कि हींअर पाकिस्तान में आहे। गुजरात में सिंधी भाषा कंहिं नाले सां पुकारी वेंदी आहे? जवाब आहे कच्छी भाषा। सिंधी लेखन प्रणाली घणे तरहनि जी थींदी आहे? त जवाब आहे 3 तरह जी: हटाई, अरबी ऐं देवनागरी। सिंधी भाषा किथे जी अधिकाधिक आहे? जवाब आहे सिंध प्रांत। सिंधी भाषा खे भारत विभाजन खां पोइ कहिड़े सन में मान्यता मिली? जवाब आहे सन 1967। सिंधी समाज जो लोक नृत्य कहिड़ो आहे? जवाब आहे छेॼ। सिंधी समाज जो सभिनि खां लोकप्रिय नेता? जवाब आहे श्री लाल कृष्ण आडवाणी। सिंधी वर्णमाला में घणा अक्षर थींदा आहिनि? जवाब आहे 52। सिंधी वाद्य यंत्र जो नालो छा आहे? जवाब आहे सारंगी। मशहूर सिंधी गायक कलाकार जो नालो छा आहे? जवाब आहे मास्टर चंदर। मशहूर सिंधी राजा जो नालो छा आहे? जवाब आहे राजा दाहिर सेन। सभिनि खां वॾो सिंधी मेलो किथे लॻंदो आहे? जवाब आहे हलाणी बहलाणी सिंध में। सिंधी त्योहारनि जा नाला छा आहिनि? चेटीचंड, चालीहो महोत्सव, थधिड़ी, तिरमूरी, असुचंड, गोगड़ो, महालक्ष्मी जो सॻिड़ो, सतह ऐं लाल लोई। सिंध खां ॿाहिरि विदेशनि में वापारु करण लाइ जेके वेंदा आहिनि उनखे छा चइबो आहे? उनखे जवाब आहे सिंध वर्की। सिंधी पहिरीं फिल्म जो नालो छा आहे? जवाब आहे अबाणा। विश्व जी सभिनि खां पुराणी सिंधी सभ्यता कहिड़ी आहे? जवाब आहे सिंधु घाटी सभ्यता। सिंधियुनि में शादीअ जे टाइम ते जेके गानो ॻाइबो आहे उनखे छा चइबो आहे? जवाब आहे लाॾो। विश्व में कंहिं प्रांत जे नाले सां नदी ठहियलु आहे? जवाब आहे सिंध प्रांत जे नाले सां एशिया जी सभिनि खां वॾी नदी सिंध नदी आहे। राष्ट्रगान में भाषाउनि जो जेको गान आहे उनमें जवाब पंजाब, सिंध, गुजरात, मराठा। सिंधीअ खे विश्व भर में सभ्य छो चइबो आहे? छाकाणि त मोहनजोदड़ो जी जेकी खुदाई में खेती जो ऐं जीवन यापन करण जो, घर ठाहिण जो ऐं तन ते कपिड़ा पाइण जो इतिहास मिलियो इन कारण सां। असांजे लाल साईंअ जी सवारी? जवाब पल्लव। भारतीय क्रिकेट टीम जो पहिरियों सिंधी कप्तान? गुलाब राय रामचंद, सन 1959। सिंधियुनि जी कुलदेवी? मां हिंगलाज माता। पहिरीं सिंधी मुख्यमंत्री? जवाब आहे सुचेता कृपलानी। देश जे कंहिं राज्य में लाल सिंधी गांयुनि जो संरक्षण केंद्र ठहियलु आहे? जवाब आहे उत्तराखंड, देहरादून। त सभई प्रेम सां चवंदा जय झूलेलाल। तव्हांखे इहा जानकारी कीअं लॻी कमेंट बॉक्स में जय झूलेलाल लिखी ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकु नए सिंधी वीडियो सां गॾु। तेसिताईं सभिनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।